ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर ज़मीनी फ़िनांस बिल 2023 ऐवान में पेश करे छॾियो आहे। मिनी बजट 2023 में 170 अरब रुपयनि जा टैक्स लागू कया विया। क़ौमी असेंबली में तक़रीर दौरान इसाक़दार अवाम खे सादगी इख्तियार करण जो मशवरो ॾिनो। अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मिनी बजट 2023 में 170 अरब रुपयनि जा टैक्स लागू कया विया आहिनि। शादी हॉल जी तक़रीबनि जे बिलनि ते 10 सैकड़ो टैक्स लॻाइण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। सिगरेट ऐं मशरूबात ते फेडरल एक्साइज़ ड्यूटी जी शरह में इज़ाफ़े जी तजवीज़ ॾिनी वई आहे। इसाक़दार जो चवणु त हुकूमत खे इन शइ जो अहसासु आहे त महांगाई वधीक आहे। असां कोशिश कयूं पिया त ग़रीब आवाम ते घटि मां घटि बार कयूं। वधीक तफ़सील मालूम कंदासीं ब्यूरो चीफ इस्लामाबाद खां कुर्बान बलोच खां। जी कुर्बान बलोच, वधीक छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, वफ़ाक़ी हुकूमत आवाम से एक दफ़ो ॿीहर मिनी बजट मड़ी छॾी आहे। इन हवाले सां क़ौमी असेंबली ऐं सेनेट में नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक़दार मिनी बजट 2023 जो बिल पेश कयो आहे। क़ौमी असेंबली में त उन हवाले सां कोई एहतियात कोन्हे थियो। बहरहाल सेनेट में PTI जे सेनेटनि बिल ख़िलाफ़ एहतियात कयो, बिल जूं कापियूं फाड़ियूं, हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई आहे। इन बिल में आवाम ते 170 अरब रुपए खां वधीक नवां टैक्स मड़िया विया आहिनि। हुकूमत इन हवाले सां दावेदार आहे त जेके लग्ज़री आइटम्स आहिनि उन्हनि ते टैक्स मड़ियो वियो आहे, पर ज़रियत जो चवणु आहे त हिन बिल जे पेश थियण खां पोइ GST जी शरह में जेका वाध ईंदी उन जो सॼे क़ौम ते, सॼे आवाम ते या समूरे आम पंहिंजे शयुनि ते असरु पवंदो। महिरबानी वांजी।